प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। तोरा, हिकु अलॻि तरह जो क्रिसमस। जबलनि में हिकु नंढड़े ॻोठ में के बि क्रिसमस ते जश्न न मल्हायो। को बि ख़ुशि न हो त खुदावन यसु पैदा थियो आहे। तोरा लाइ इहो अलॻि हो। उन सुबुह हुन लिखी पंहिंजे भाउ खे मरियम, यूसुफ ऐं ॿार यसु जी कहाणी ॿुधाई हुई। हू क्रिसमस जो जश्न मल्हाइण चाहींदी हुई, पर हुनखे ख़बर न हुई त कीअं। मसीही स्कूल में हू क्रिसमस ते वणनि खे सिंगारींदा हुआ, तोहफ़ा मिलंदा हुआ, बत्तियूं ॿारी वेंदी हुई ऐं गीत ॻाया वेंदा हुआ। पर हिते ईअं न थी रहियो हो। हुन कमु करण लाइ एप्रोन ॿधो, मानी लाइ अटो ॻोहियो, खूह मां पाणी आंदो ऐं बकरियुनि जो खीर कढियो। तोरा खे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी त हुन पंहिंजी थकल माउ जी मदद कई ऐं इहो बि क्रिसमस मल्हाइण जो हिकु तरीक़ो हो। शाम जो घणा महिमान आया। सभु माइट तोरा सां वरी मिलण चाहींदा हुआ, छाकाणि त हू सिर्फ़ स्कूल जी मोकलनि में ई घर ईंदी हुई। हुन बाहि ते पचायल खरगोश ऐं मानी खाधी। हर कंहिंखे इहो खाधो खाए सुठो लॻो। खाधे खाइण खां पोइ ओचितो हसन ॻाल्हाए पियो। तोरा, असांखे पालिक यसु आहार में वारी कहाणी ॿुधा जेका तूं मूंखे सुबुह ॿुधाई हुई। कमरे में तमामु घणी ख़ामोशी थी वई। मसीह जे नाले खे उन खानदान में सुठो न सम्झो वेंदो हो। उन करे सभु तोरा ॾांहुं कावड़ में ॾिसी रहिया हुआ। अरमीन संदसि रिश्तेदार छोकिरी हुन ते मज़ाक कयो। छा इहो तोखे स्कूल वारनि सेखारियो आहे? तो हुन बाबति कॾहिं बि कुझु न ॿुधायो आहे। तोरा चुप रही। हुनखे महसूस थियो त हू अकेली आहे ऐं हुनखे लॻो त को बि हुनखे पसंदि नथो करे, जीअं यसु केतिरा ई साल अॻु महसूस कयो हो। पर जेको बि थियो, हू यसु सां ईमानदार रहण चाहींदी हुई। हुन जे पीउ चयो, हाँ बिल्कुलु तोरा, तूं बाइबल जी कहाणियुनि ते बिल्कुलु यकीन न कर। असांजो मज़हब ॿियो आहे, ही तोखे ख़बर आहे। ऐं सही चवां थो न तोरा? पर मुंहिंजो भरोसो यसु ते आहे। इहो ई हिकु रस्तो आहे जंहिंजे वसीले असां आसमान जी बादशाही में दाख़िल थी सघूं था। यसु चयो, रस्तो, सच ऐं ज़िंदगी आऊं आहियां। मुंहिंजे वसीले खां सवाइ को बि पीउ ताईं पहुची नथो सघे। यूहन्ना 14:6 आयत। बर्फ़ानी ख़ामोशी छाइजी वई ऐं हर के इन 13 साल जी छोकिरी खे तमामु बुरी तरह सां ॾिठो। तोरा खे हुन ॻाल्हि जो तमामु घणो ॾुख थियो त ॿियनि यसु जो इनकार कयो। हू ॿाहिरि भॼी वई ऐं रोअण लॻी। हू अकेली हुई जेका मालिक यसु सां प्यार कंदी हुई। बाक़ी माण्हू छा लाइ यसु सां प्यार न कंदा हुआ? तोरा वटि उनजो जवाब न हो। ओचितो संदसि नंढो भाउ हुनजे साम्हूं अची बीठो। तोरा, मूंखे तुंहिंजियूं कहाणियूं पसंदि आई। मां बिल्कुलु तूं वांगुरु ठहण चाहियां थो। तोरा मुस्कुराई। हाणे उनखे डपु न लॻी रहियो हो। क्रिसमस जी ख़ुशी हाणे संदसि दिलि में अची वई। हुन क्रिसमस जो जश्न मल्हायो यसु सां गॾु पंहिंजे दिलि में। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।